अदा सिंधी ॻाल्हि ॿुध, हाणे असीं बि सुजाॻ थी विया आहियूं। असांखे पंहिंजे हक़नि जी ख़बर पइजी वई आहे। हाणे क़ौम आहिस्ता आहिस्ता तरक़ी करे पई ऐं समाज में बि बहितरी अचे पई। अदा तमामु बहितरीन, पर इहा बहितरी आई हले किथे आहे? मूंखे त नज़र कोन थी अचे। तोखे अचे पई त तूं ई खणी ॿुधाए। अदा अॼु सिंध जो हर ॿार स्कूल वञे थो, ॻोठनि ताईं पक्का रोड ठहिया पिया आहिनि, पाणी बिजली गैस हर शइ आम थींदी पई वञे। माण्हू जेकी गॾनि ते सफ़र कंदा हुआ अॼु मोटरसाइकिल ते घुमनि पिया। अञा ॿी कहिड़ी बहितरी ईंदी? वाह जॉन वाह, वेझो सुजाॻ थिया आहियो। अदा 2018 जी हिकु रिपोर्ट मुताबिक़ पाकिस्तान में 55 लख ॿार स्कूल ई कोन था वञनि, जंहिंमां 40% ॿार सिर्फ़ सिंध जा आहिनि। अॼु बि प्राइमरी तालीम जे लिहाज़ खां सिंध सूबो पाकिस्तान जो बदतरीन सूबो तस्वर कयो वञे थो। बुनियादी सहूलियतनि खां महरूम हुजण जो एज़ाज़ बि असांखे ई हासिल आहे। गैस जी त ॻाल्हि ई न कर, हिते बिजली जी हालत हीअ आहे त अरिड़हनि कलाकनि जी लोड शेडिंग आहे। किथे पोल चिॿा थिया पिया आहिनि त किथे तारूं टुटियूं पियूं आहिनि। भुटे जे दौर वारियूं केबलूं जुगाड़ करे हलायूं पियूं वञनि। हज़ारे ॻोठ पीअण जे पाणी लाइ तरसनि था। ज़रई ज़मीनूं बंजर थी वयूं। माण्हू ख़ुदकुशियूं करे अंत आणनि पिया। गुरबत जी बाहि ईअं भड़की आहे जो माण्हू पंहिंजा ई बचा विकिणण लाइ मजबूर थी पिया आहिनि। ख़ुशि न थियो त ॻोठनि में जेकी अबरा सबरा रोड ठाहिया विया आहिनि उहे अव्हां जे लाइ आहिनि। इलेक्शन जे भर्क लाइ इहे नुमाइंदा ॻोठनि में न अचनि हा त इहे पक्का रोड बि सिर्फ़ फिल्मनि में ॾिसो आहे। ऐं सुजाॻ थी कहिड़ा हथ वरिता आहिनि ॿुधाए? सॼो साल उतागनि जा चकर लॻाए वॾेरनि खे साईं साईं करे हिकु सोलर प्लेट या 5000 जो नलको ई वरितो आहे। ॿिया कहिड़ा हक़ वठी क़ौम खे आबाद कयो आहे? तबाही जा रिकॉर्ड टोड़े पाण खे ख़ुशहाल सम्झो था त पोइ तव्हां ते मयार बि अजाई आहे। अदा जेको वस में आहे उहो त कयूं पिया, ॿियो छा कयूं? अदा इहो ई त मसइलो आहे त जेको असांजे वस में आहे उहो कोन था कयूं। असीं त ख़ौफ़ में ईअं जीऊं पिया जहिड़ा इंसान ई न आहियूं। कंहिंखे सवाल करण जी इजाज़त न आहे। आज़ाद सोचे नथा सघूं। कुझु करण खां अॻु 1000 दफ़ा ही सोचणो थो पवे त किथे मालिक कावड़जी न पवनि। असांजे ज़िंदगियुनि जा फ़ैसिला जिरगनि में थियनि। सही ग़लति जी सुञाणप उहे कनि था जिन्हनि खे इहा ख़बर न आहे त सही छा आहे ऐं ग़लति छा आहे। ॾुख तकलीफ़ूं बुखूं ज़लालतूं सभु बर्दाश्त कयूं था, पर हराम वात मां हिकु अखर बि उन्हनि जे ख़िलाफ़ निकिरे पर पुठ वॾियूं ॻाल्हियूं करे मुंहं ते उन्हनि खे ई झुकी सलाम कयूं था। छा कॾहिं वोट लाइ ईंदड़ नुमाइंदनि अॻियां ही सवाल रखियो आहे? कॾहिं उन्हनि खां ही पुछियो आहे त साईं तव्हांजी औलाद अयाशियूं करे थी, पोइ छो असांजे बचनि लाइ 2 वक़्त जी मानी बि कोन्हे? छो तव्हांजे रहण लाइ महिलात आहिनि ऐं असांखे छित बि नसीब कोन्हे? तालीम लाइ स्कूल कोन्हे, इलाज लाइ इस्पताल कोन्हे। तव्हां जुता हणो गोली हणो असांखे सहणो थो पवे। छो त कोर्टनि में इंसाफ़ ई कोन्हे? छो तव्हांजे जागीरनि लाइ पाणी नथो खुटे ऐं असांजा 2 एकड़ बि पाणी सुर्क लाइ सिकनि? 5 सालनि जी ज़लालत बर्दाश्त करे कॾहिं उन्हनि खे इहो चयो आहे त पोइ इलेक्शन में वोट खणी तव्हां कुझु बि न कयो, पोइ हींअर कहिड़ा फाड़ा मारींदा? गैरतमंद क़ौम सॾायो था। छा ही तव्हांजी गैरत आहे त ज़ालमनि जे पेरनि में पंहिंजी ज़िंदगी गुज़ारियो? अदा इहो त सही आहे, पर छा करणु घुरिजे? अदा असांखे त इहा बि ख़बर कोन्हे त इन बर्बादी जे पुठियां कसूर कंहिंजो आहे। अदा तॾहिं त ॻोड़ा कयूं था त इल्मु हासिल कयो, पंहिंजी तारीख़ 5 हालतनि ऐं मुल्की सियासत ते गौर फ़िक्र कयो। तव्हांखे ही सम्झाइण लाइ का मथां खां वही कोन लही ईंदी। ही सभु कुझु तव्हांखे ई करिणो आहे। पंहिंजे इल्म में इज़ाफ़ो कयो, ख़ौफ़ खे ख़तमु करे पंहिंजनि सलाहियतनि खे उभारियो। हर अमल मुमकिन आहे जेकॾहिं मक़सदु सम्झी कयो वञे। पार्मेनाइडेस चवे थो त जेको कुझु चयो वञे थो या सोचियो वञे थो इहो मुमकिन ई न आहे त उनजो वजूद न हुजे। हर उहा शइ जेका सोचे सघिजे थी उहा करे बि सघिजे थी। आज़ादी, तहफ़ुज़, सुकून जी ज़िंदगी, सुठो खाइण पीअण, ज़िंदगी खे भरपूर नमूने जीअण इंसान जा सभ खां वॾा ख्वाब आहिनि। इन्ही ख्वाबनि जे करे इंसान अॻियां वधंदो रहियो। इन्ही ख्वाबनि जे करे तमामु मुश्किलातनि, परेशानियुनि, मुसीबतनि, ख़ौफ़ ऐं बुख सां मुक़ाबिलो कंदो रहियो। इहे ख्वाब ई हुआ जिन जे करे क़दीम वहशी इंसाननि मां इंसानियत जो मादो फुटी निकितो। यादि रखो त शुरूआत में इन्ही ख्वाबनि खे वहशी इंसान कुचलींदा रहिया, क़त्ल आम कंदा रहिया, पर ज़िंदगी जी हासिलात लाइ इंसाननि जी जंग हमेशा जारी रही। क़दीम यूनानियुनि खे इहो इल्मु हो त इंसाननि जी शुरूआत इंतहाई भयानक ऐं वहशियाना सतह ते थी आहे। जॾहिं कुझु आज़ाद ज़हन इन अज़ाब मां खणी इंसाननि खे समाज में आंदो तॾहिं उहो ई समाज इंसाननि जी परवरिश करण लॻो। ॾिसो कंहिं बि समाज में इंसाननि जी तालीम ऐं तरक़ी कानून जे ज़रिए थींदी आहे ऐं तहज़ीब जो दारो मदार बि इन्ही कानून ते मुश्तमिल हूंदो आहे। छो त इन्ही जे करे समाजी खूबियूं आम थींदियूं आहिनि। पोइ इन्ही समाज में सुठा ऐं बहितर इंसान जनम वठंदा आहिनि ऐं उन्हनि इंसाननि मां बहितर हुक्मरान पैदा थींदा आहिनि। उमर जी नज़र में इंसान जी ज़िंदगी ते 3 दर्सगाहूं असर अंदाज़ थींदियूं आहिनि। पहिरीं उनजो घर, ॿी जितां हू इल्मु हासिल कंदो आहे, ऐं टीं उनजो समाज। पर इंसानी दिमाग़ ते सभ खां वधीक असर अंदाज़ उनजो समाज थींदो आहे। छा तव्हांखे ख़बर आहे त हिन वक़्तु असांजो समाज छो बहितर इंसान पैदा करण में नाकाम रहियो आहे? छो त असांजे समाज में लखें ॿार अहिड़नि घरनि में पैदा थी रहिया आहिनि जिते पहिरें ॾींहुं उन्हनि जी मुलाक़ात जहालत, गंदगी, बुख, बीमारी ऐं बदतरीन गुरबत सां थींदी आहे। जीअं जीअं उहे वॾा थियनि था पोइ इन्हनि जी दोस्ती उन्हनि सां पकी थी वेंदी आहे। बुख में रही, ज़हरीलो पाणी पी, गंदगी में खेॾी, अमीरनि जूं नफ़रत भरियूं निगाहूं ॾिसी ॾिसी जॾहिं होश जी दहलीज़ ते क़दम रखनि था त उन्हनि जे अंदरि वहशत, नफ़रत ऐं गुस्से जी बाहि भड़की पवंदी आहे जंहिंखे हू पूरी ज़िंदगी उझाए न सघंदा आहिनि। उहा ई बाहि हर वक़्तु इन्हनि खे इहो अहसासु ॾियारींदी आहे त सभु सहूलियतूं
अयाशियूं अमीरनि लाई आहिनि। अहिड़नि इंसाननि जी अक्सरियत खे तालीमी दर्सगाहुनि जी तस्वीर ॾिसण बि नसीब नाहे थींदो। उन मां तमामु नंढड़ी तादाद धिका खाई खाई सरकारी स्कूलनि ताईं वञी पहुचंदी आहे, पर उन्हनि स्कूलनि में इन्हनि जी मुलाक़ात उन जहिड़नि ई ॿियनि इंसाननि सां थींदी आहे। बुख, बदहाली ऐं जहालत जो पाण में मिलन थींदो आहे। परेशानियूं, मायूसियूं ऐं नफ़रतूं पाण में भाकर पाए मिलंदियूं आहिनि। इल्मु हासिल करण त परे जी ॻाल्हि आहे, पाण में मिली करे नफ़रत वारी बाहि खे अञा वधीक भड़काइण जी कोशिश कनि था। ऐं जॾहिं उहे इंसान वॾा थी समाज में पेर रखनि था, जिते अॻ में करोड़े इंसान साॻियूं परेशानियूं, नफ़रतूं खणी घुमी रहिया हूंदा आहिनि, पोइ उहे सभु इंसान पाण में मिली वेंदा आहिनि। ज़हन में रहे त इहे इंसान न ई कसूरवार आहिनि, न ई गुनहगार। इन्हनि सभिनी जो कसूर ऐं गुनाह सिर्फ़ इहो आहे त इहे सभु अहिड़े समाज में पैदा थिया आहिनि जंहिं समाज कुझु घरनि खे रोशनी मुहैया करे, बाक़ी सभु घरनि खे अंधेरे में रखियो आहे। यादि रखो त समाजी फ़र्क़ नफ़रत खे कॾहिं बि ख़तमु नथो करे सघे। अहिड़े समाज में नफ़रत खां बग़ैर गुज़ारो मुमकिन ई न आहे। असांजो मिसाल तव्हां जे साम्हूं आहे। हिते हर अमल तनक़ीद जी ज़द में इन करे रहंदो आहे छो त हिते करोड़े इंसाननि खे उहा नफ़रत ज़ाहिर करणी हूंदी आहे। यकीन नाहे त को बि अमल भले पूरी तरह हक़ ते हुजे, करण जी कोशिश करे ॾिसो। हज़ारे अहिड़ा इंसान अची वेंदा जेकी पंहिंजी नफ़रत ज़ाहिर करण लाइ तव्हां ते तनक़ीद कंदा। तव्हांजे अमल सां उन्हनि जो को बि तालुक़ नाहे हूंदो, बसि उन्हनि खे उहा बाहि भड़काइणी हूंदी आहे जेका नंढपण खां उन्हनि जे अंदरि हूंदी आहे। ही सभु अज़ीम अदीब फ्रांस काफ्का जी सभ खां तवील कहाणी आया किलब जा मरकज़ी किरदार सामसा बणिजी चुका आहिनि, जेको आख़िरकार इन नतीजे ते पहुची वञे थो त इंसान सां तालुक़ इंसानी वजूद जी बदौलत आहे। छो त जीअं कंहिं ख़ानदान खे इहो यकीन थी वञे थो त उन ख़ानदान जो को फ़र्द इंसान बजाए बदबूदार कीड़े में मुंतकिल थी वियो आहे, त पोइ उन सभिनी जो रवैयो गैर इंसानी थी वेंदो आहे। यादि रखो त अहिड़ो समाज सिर्फ़ बुख, बदहाली, परेशानी ऐं ज़ुल्म खे जनम ॾींदो आहे। अहिड़े समाज में नाअहिल ऐं नालाइक हुक्मरान मख़सूस तबक़नि जी ताबेदारी जे करे हुक्मरानी जी वाग संभालनि था। उन्हनि जे अचण जो सिर्फ़ हिकिड़ो ई मक़सदु हूंदो आहे त समाज में का बि बहितरी न अची सघे, छो त हू आम इंसाननि जा नुमाइंदा न बल्कि मख़सूस तबक़नि जा चौकीदार हूंदा आहिनि। अहिड़ा समाज तॾहिं तब्दील थींदा आहिनि जॾहिं उहे करोड़े इंसान नफ़रतनि जी बाहि खे उजाए हक़ीक़तनि खे सम्झण जी कोशिश कंदा आहिनि। यादि रखो त ज़ुल्म ते ख़ामोशी वारी रवायत हमेशा क़ौम खे तबाह कंदी आहे। तव्हां इन खे तरक़ी सम्झो पिया त सुठी ॻाल्हि आहे, पर क़ाबिल रहम आहे उहा क़ौम जेका पंहिंजे मथां थींदड़ ज़ुल्म जो पाण ई दिफ़ा कंदी आहे।